सेप्टेम्बर में हिकु ॿियो बरसाती सिस्टम दाख़िल थियण जी अक थी कंदे NDMA चेयरमैन ख़बरदार करे छॾियो आहे। मौसमियाती तब्दीली बाबति वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त बोर्ड जी सूरतहाल में इमदादी कार्रवाइनि लाइ सूबनि सां गॾु बीठा आहियूं। सरहदी वारा अॻिते अचनि ऐं मुतासिरनि जी मदद कनि। NDMA चेयरमैन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुसद्दिक़ मलिक चयो त महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयल 8 लख माण्हुनि जी सार संभाल असांजी तरजीह आहे। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल ॿई ज़ाती तौर हालतुनि जी निगरानी करे रहिया आहिनि। असां कोशिश करे रहिया आहियूं त घटि खां घटि नुक़सान थिए। इन मौक़े ते NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर चयो त बोर्ड जी अॻुवाट वार्निंग जी ज़िम्मेवारी NDMA जी आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां असां दुरुस्त अकथियूं कयूं आहिनि। हिन चयो त ईंदड़ ॾींहनि में वधीक चौमासी बरसातुनि जो इम्कान आहे। चौमासे जो आख़िरी स्पेल सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते में ईंदो पर इन में वधीक शिदत न हूंदी। संदसि चवणु हो त हिन वक़्तु झेलम दरिया में तमामु घटि वहकिरो नाहे जॾहिं त चुनाब, रावी ऐं सतलुज जे वहकिरनि जो दबाव आहे। 4 खां 5 सेप्टेम्बर ताईं इन्हनि दरियानि जा समूरा वहकिरा गुडू बैराज वारे हंधि गॾु थींदा पर इन खां अॻु वहकिरनि जी रफ़्तार ऐं पाणी जो मिक़दार घटि थी सघे थो। NDMA चेयरमैन चयो त बरसात ऐं ॿूड़ सबबि सॼे मुल्क में 850 माण्हू फौत थी चुका आहिनि।